लाड़काणो प्रोविंशियल हाईवे लाड़काणो करप्शन जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। 11 अरब रुपयनि जी एनआईटियूं मनपसंद हवाले। एसी इंजीनियर टेंडर क्लार्कनि जूं 10 आङिरियूं गीह में। ठेकेदारनि तरफ़ां जांच कंदड़ इदारनि खां जांच करण जो मुतालबो। तफ़सील मूजिबि लाड़काणो प्रोविंशियल हाईवे में वॾे पैमाने ते करप्शन जो इंकशाफ थियो आहे। अरबे रुपयनि जी एनआईटी गैर क़ानूनी तौर मनपसंद माण्हुनि खे ॾिनी वई। एक्सएन ख़ादिम कलवर सुप्रीडेंट इंजीनियर अली नवाज़ राहपोटो टेंडर क्लार्कनि जी मदद सां मुबैना तौर 11 अरब रुपयनि जी एनआईटी गैर क़ानूनी तरीक़े सां करे मनपसंद माण्हुनि खे ॾेई छॾी आहे। 6 नवंबर 2025 ते एक्सएन सुप्रीडेंट इंजीनियर जी मिली भगत सां बिना कंहिं इश्तिहार जे गैर क़ानूनी तरीक़े सां 11 अरब रुपयनि जी एनआईटी करे छॾी, जेका ॻरी रक़म ते मनपसंद माण्हुनि हवाले कई वई आहे। जॾहिं त ताज़ो ई सुप्रा जे मदद सां 30 अक्टूबर 2025 ते टेंडर कया विया, जिन टेंडरनि में अहल कंपनियुनि जे ठेकेदारनि खे नज़रअंदाज कंदे मनपसंद खे नवाज़ियो वियो आहे। उन हवाले सां ठेकेदारनि सां राब्तो कयो वियो, जिन तरफ़ां मिलियल ॼाण मूजिबि इंकशाफ थियो आहे त 22 खां 25% वर्क आर्डर वरितो पियो वञे ऐं पेती में रेड भरियल हूंदी। अमलदार खोलनि न पिया ऐं मनपसंद रेटनि ते विरासत कंदे मनपसंद माण्हुनि खे ॾियण लॻा। थोरे ई वक़्त दौरान 3 टेंडर जारी कया विया, जिन मां हिकु टेंडर खे पिणु लिकायो वियो आहे, जंहिंजो को बि रिकॉर्ड न रखियो वियो आहे, जेका खेनि सां नाइंसाफ़ी ऐं क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई वई आहे। मामले जी जांच थियणु घुरिजे।